आया केड़े नबी जे दौर में अल्लाह जो हबीब आयो रब तो फरमाए तो जड़े अवां वट अचे तो कई नबी जे दौर आयो न सवाल लख नबी थी हलिया मदीने जो सही कोन आयो कहीं भी नबी जे ज़ाहिर में अल्लाह सी पे फरमाए सुम्मा जाअकुम हाज़िर जो सीगो आ जड़े तहां वट अचे प्यारा मुसलमान भाइरो ज़ाहिरी आयो कोन कहीं भी नबी जे दौर में अल्लाह जो महबूब करीम ज़ाहिरी तौर कोन आयो त मकसद छा मकसद ही आ त मुजा नबियो मुजा रसूलो तहां सितारन जे मिसाल आयो मुजो महबूब सिज जे मिसाल अब हींअर ॿाहिरि निकिरो सिज आहे तारा तारा तो हूंदा न तारा हूंदा सुभाणे ॾींहं जो सिज हूंदो त तारा नज़र कोन ईंदा तारा हूंदा न बीठा हूंदा न पर नज़र कोन ईंदा नज़र ईंदा न राति जो छाजे लाइ त ॾींहं जो सिज जो एॾो ताबा सिज जी एॾी रोशनी आ तारा आहिनि पर नज़र कोन था अचनि वरी राति जो नज़र ईंदा राति जो चिमकंदा त इहो चिमकाट इन्हनि जो पंहिंजो कोन्हे इहो सोजरो इन्हनि जो पंहिंजो कोन्हे जॾहिं सिज लहंदो आ ख़ुदा पाक जी बारगाह में सजदो कंदो आ त पंहिंजी पुठी आसमान ॾे कंदो आ त सिज जी रोशनी में तारा पिया चिमकंदा आहिनि रात जो भी तारन की पंहिंजी रोशनी काने सिज जे परछाव ते सिज जे नूर ते चिमकंदा आहिनि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो हे मुजा नबियो हे मुजा रसूलो अमा तारन जे मिसाल आयो हर शइ खां अॻ में मां पंहिंजे मिठे महबूब खे पैदा फरमायो आ मुंहिंजो हबीब मुंहिंजे साम्हूं आ मां पंहिंजे महबूब जो दीदार कंदुसि महबूब मुंहिंजो दीदार कंदो मूं वटि हूंदो अमा वञी पंहिंजो कम हलायो मुझे महबूब जे नूर में तवां चिमकंदा रहंदा सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर अवां कम कयो अवां के मुझो महबूब जो नूर चमकाईंदो अवां हलो अवां सां गॾु मुझो महबूब रूहानी तौर पर गॾु हूंदो मुझो हबीब अवां सां गॾु हूंदो जॾहिं मुझो महबूब ईंदो ज़ाहिर जॾहिं तुलू थींदो सरज़मीन ते ईंदो पोइ जीअं ॾींहं जो तारा नज़र कोन ईंदा ईअं अवां नज़र कोन ईंदो अवां पंहिंजूं मसनदूं छॾे ॾिजो अवां पंहिंजा प्रोग्राम ख़तम करे हलिया वञो जॾहिं मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में अचे जेसिताईं अचे तेसिताईं तव्हां हिकिड़ो कमु कयो दुनिया में पंहिंजे उम्मतुनि में जलसा कराइजो मीलाद जा प्रोग्राम कराइजो माण्हुनि खे ॿुधाए जो त असीं बि अल्लाह जा नबी रसूल आहियूं पर असांजो रसूल अञा अचण वारो ॿिन्ही जहाननि जो सरदार ईंदो उन्हनि माण्हुनि खे दावतूं ॾियो उन्हनि खे मुंहिंजे महबूब करीम जो शान ॿुधायो उन्हनि खे मुंहिंजे हबीब करीम जी इज़्ज़त खां वाक़िफ़ कयो मुंहिंजे महबूब करीम जो उन्हनि खे तारुफ़ पेश कयो पंहिंजी उम्मतुनि खे ॿुधाइजो त जेसिताईं असां आहियूं अवां असांजो कलमो भली पढ़ो भली तेसिताईं कलीमुल्लाह चओ सफ़ीउल्लाह चओ नूह नजीउल्लाह चओ इब्राहिम खलीलुल्लाह चओ ईसा रूहुल्लाह चओ इस्माइल ज़बीहुल्लाह चओ इब्राहिम खलीलुल्लाह चओ इहे सभु चवंदा रहो पर जॾहिं आमिना जो लाल हिन दुनिया जे तख़्ते ते अचे जॾहिं मदीने जो ताजदार अचे पोइ असां वारियूं ॿोलियूं छॾे ॾिजो असां वारा किताब छॾे ॾिजो असां वारा कलमा छॾे ॾिजो पोइ हिकिड़ी ॿोली ॿोलजो त ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह आवाज़ अचे पियो इल्लल्लाह सांझी सवेरे सल्ले अला ला इलाहा जी लात लॻी वई आवाज़ अचे पियो इल्लल्लाह जॾहिं
वो खुदा जो महबूब अची वने पो असां वारा कलमा न पढ़जो असां वारियूं ॿोलियूं विसारे छॾिजो उन महबूब जा गुलाम बणिजी वञो उन महबूब करीम तां कुर्बान थी वञो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह जेको महबूब जो गुलाम थी वेंदो अल्लाह से उनखे पंहिंजो महबूब बनाए छॾींदो उन जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए छॾींदो हाणे जॾहिं नबी किसो मुख़्तसर दुनिया जे तख़्ते ते अचण शुरू कयूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जी शादी थी ॾाढी हवा सां बीबी हवा सां शादी थी निकाह जो रस्मूं अदा थियूं अर्ज़ के मुंहिंजा मौला हाणे मुंहिंजे लाइ बीबी हवा हलाल थी वई आहे ऐं वापसि जन्नत में वठी वञा अल्लाह पाक फरमायो न ऐ आदम अलैहिस्सलाम निकाह थी वियो आहे रस्मूं थी वयूं पर अञा हक़ महर अदा कोन थियो पाण महर अदा कंदा आहियूं निकाह जो अब महर में छा थो ॾे महर अञा अदा कोन थियो आहे मुंहिंजा मौला मां छा ॾियां ऐ मुंहिंजा पाक रब जेको हुकुम थिए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा नबी आदम ॿियो कुझु न खपे मुंहिंजे दिल पर मोहम्मद ते 10 सलातूं पढ़ त महर अदा थी वेंदो मालूम छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आदम अलैहिस्सलाम खां अॻिजान अञा का शइ पैदा कान थी अञा कुछ भी वजूद में कोन आयो न लोहो न कलम हो न कुर्सी न मुंहिंजा प्यारा आसमान ज़मीन न हूरू न मलाइक न गुलमान का बि शइ कान हुई उन वक़्तु अल्लाह साईं हज़रत शाह वलीउल्लाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब इनफासे रहीमिया में लिखनि था त अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरादो फरमायो मां पंहिंजो पाण खे ज़ाहिर कयां मां सुञातो वञा अल्लाह साईं पंहिंजे नूर जे फैज़ मां खणी साम्हूं रखी रब फरमायो अंत इश्की व अना इश्क़ु कया मोहम्मद मुंहिंजा हबीब तू मुंहिंजो महबूब ऐं तुंहिंजो आशिक़ जेडी नबी साईं जे नूर खे रब करीम पैदा फरमायो उन दी अल्लाह से इश्क खे पैदा फरमायो भई गॾ तू मुंहिंजो इश्क ही मां तुंहिंजो आशिक़ आहियां तू मुंहिंजो महबूब आहीं मां तुंहिंजो आशिक़ आहियां ऐ मुंहिंजा महबूब करीम अवां जो नालो आसमाननि में अहमद थो रखां ज़मीन ते मोहम्मद थो रखां वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन मुंहिंजा हबीब तव्हां खे रहमतुल लिल आलमीन बनायो तव्हां ॿिन्ही जहाननि जा वारिस आहियो ॿिन्ही जहाननि जी जान आयो तॾहिं त असांजे मुल्क जे हिकिड़े अज़ीम अल्लाह जे प्यारे बानी वलीउल्लाह हज़रत बाबा बुल्ले शाह रहमतुल्लाह अलैह इरशाद फरमाए पाण फरमाइनि था अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया वे अंत बहर दी कल न काई रंगी रंग बनाया वे असी आदम कनू अगे हुयासी असी आदम कनू अगे हुयासी आदम साडा जाया वे आदम साडा जाया वे हज़रत आदम अलैहिस्सलाम घणो बाद में आ मदीने जो ताजदार घणो अग में त हाणे मालूम छो त बशरियत जो सिलसिलो इंसानन जो अचण जो आदम अलैहिस्सलाम अब ये ना असी सब आदम अलैहिस्सलाम की औलाद है बशर शुरू जो आदम अलैहिस्सलाम का सिलसिलो मदीने जा साईंदा फरमान तो कुल तो नबीयम व आदम बैनल माए व तीन मां उन वक्त में खुदा जी दरबार में नबी हुयुस जने आदम अलैहिस्सलाम जे पैदाश जे ला अना मिट्टी पानी के बनायो पियो ताऊं अल्लाह जी बारगाह में नबी हुयुस तो मालूम छो त साईं करीमन जी असलियत हकीकत नूर आ
अॻु में त नूर ई नूर हो बशरे जो सिलसिलो बाद में थियो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे नूर बनायो पोइ वरी असांजी सहूलत जे लाइ त आसानी सां मुंहिंजे महबूब जे नूर मथां रोशनी वठी सघनि पोइ अल्लाह साईं पंहिंजे नूर खे वरी बशरी लिबास में मोकिलियो हाणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं नूर त नूरनि जा सरदार जेकॾहिं बशर में आया लिबास बशर में त सभिनी बशरनि जा सरदार बशर आए तब अफजल आला सारे बशरनि में नूर आ त सभिनी नूरनि में अफजल आला सभिनी नूरनि खां मथे आ ओ मुंहिंजा प्यारा तॾहिं त महराज वारी राति जॾहिं मदीने जा साईं अर्श ते वञी रहिया ला मकान ते वञी रहिया हा अर्श ते मुंहिंजो सजण महराज मानण थो वञे तो असां नालाइकनि खे अॼु रंग लाइण पियो वञे तो असां नालाइकनि खे अॼु रंग लाइण पियो वञे रहमतन जा मींहं रातनि ते वसी पिया वॾा फुड़ा बख़्शिजी वेंदा हितां अॼु हे बुरा हे बेवड़ा तो असां बदकारनि खे अॼु बख़्शराइण पियो वञे मेराज वारी रात सिदरतुल मुंतहा ते पता मुंतहा या आहे इंतहा यानी खत्म गलाप वारो रस्तो अचे पियो अवा साईं वडेरे आलम खान जे ॻोठो ताईं खत्म अॻिते कचो आहे अॻिते बि ॻाल्हि न वेंदी जबल जो रस्तो आहे खत्म ईअं हितां खां वञी सिदरतुल मुंतहा ताईं जेको रस्तो आहे सो खत्म अॻिते रुगो नूर आहे नूरी नूर आहे नूर जो तजल्लियो जॾहिं मदीने जा साईं जिब्राईल अलैहिस्सलाम सां गॾु उते पहुता सिदरतुल मुंतहा ते साईं पिया वञनि त जिब्राईल बीह रहियो साईं पुछते न आयो जिब्राईल जी हलो न अॻिते हेॾो सफ़र करे आयो हाणे वरी वापसि क़िबला साईं मुंहिंजी हद ख़तम मुंहिंजी हद ख़तम थी ये मुझे आखिरी हद्दा हेस्ते मुझे प्रवास थींदो आहे अॻिते मां नथो उॾामी सघां अॻिते ख़ुदा जे नूर जो तजल्लियो मुंहिंजा पर सड़ी हाय हिते हज़रत सोने सिद्दीक़ अकबर जी ॻाल्हि यादि आई जॾहिं साईं करीम मेराज करे मोटी आया त हज़रत अबू बकर सिद्दीक़ पुछो अर्ज़ सोना हर सफ़र में आऊं तव्हांजो ख़लीफ़ो हूंदो आहियां गॾु हूंदो आहे हेॾो सारो मेराज करे आया सफ़र हिन मेराज वारे सफ़र में अवांजो ख़लीफ़ो केरु मुझे सोने महबूब फरमायो मुंहिंजा प्यारा अबा बकर सिद्दीक़ मेराज वारे सफ़र में जिब्राईल ख़लीफ़ो हो जिब्राईल ख़ादिम हो पोइ अर्ज़ कयूं मुंहिंजा सोना जीअं मां अबू बकर निभाईंदो आहियां ईअं जिब्राईल बि निभायो या न त मुंहिंजे महबूब फरमायो न सिद्दीक़ अकबर तव्हां आशिक़ आहियो ऐं जिब्राईल ख़ादिम ख़ादिम ऐं आशिक़ में फ़र्क़ु आहे आशिक़ त उहो आहे जो गार में नांग डंग पियो हणे नांग मुंहिंजा प्यारा ज़ख़्मी करे छॾियो पेर खे मगर सोनू सिद्दीक़ पियो फरमाए नांग न कर तकरार तूं मूंसां ॾह भेरा डंग भली हण ॾह भेरा डंग भली हण कोन छॾींदो गार ग़ुलाम कोन छॾींदो गार ग़ुलाम अरबीअ खे आ अॼु आराम अरबीअ खे आ अॼु आराम नांग न कर तकरार तूं मूंसां खाखुड़ी थई तुंहिंजे हवाले पेट भरे वञ पंहिंजो पाले खाखुड़ी थई तुंहिंजे हवाले
पेट भरे वन पंहिंजो पाले मास पटे वन परवा बनाए मास पटे वन